अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अलीहसन चढ़ड़ है। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चढ़ड़ फैंस। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी ॿी किस्त जे बारे में। उन खां पहिरियों मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब जंहिंजो अव्हांखे इंतज़ारु हुयो ऐं उहो ड्रामो राति हली वियो आहे। तमामु ज़बरदस्त एंट्री आहे निसार शाह, उमेद अली कलवड़ ऐं इरफान शेख, जावेद अबड़ो, काज़ी लियाकत ऐं ॿियनि दोस्तनि जी। त दोस्तों अवां ॾिठो त हिकु क़त्ल जे केस में हिकु छोकिरी खे जेको संग चटी में ॾिनो वञे थो, हुनजो भाउ जेको जावेद अबड़ो आहे उहो नथो चाहे ऐं उहा छोकिरी बि नथी चाहे त सौटनि जे क़त्ल में मुंहिंजी भेण ॾिनी वञे। सौट क़त्ल कया आहिनि ऐं हुन में मुंहिंजी भेण ॾिनी वञे। उहो शादी करणु ईंदा आहिनि त लेक छप में उहो फायर कंदो आहे ऐं उते हिकु हमराह मारिजी वेंदो आहे। होॾां उन कावड़ में जेके हुन घोट जा माइट आहिनि उहे जेके जेल मां आज़ादु थी ईंदा आहिनि, ॿ माण्हू जेके क़त्ल में मुलविज़ हूंदा आहिनि, उन्हनि खे इरफान ऐं ॿिया जेके दोस्त एक्टर आहिनि उहे उन्हनि जो क़त्ल कंदा आहिनि। हाणे हिन मामले ते जेको ही ड्रामो आहे, इन में ज़बरदस्त एक्शन ईंदो, एंट्री ईंदी। होॾों अवां ॾिठो त आज़म मेंगल ते फायर थिया। आज़म मेंगल ते छाजे करे ही हमला थियनि था, उन जो कारण बि हुनजी मोहबत आहे। हू जेका छोकिरी आहे हू हुन सां प्यारु कंदो आहे, वो अचानक हुनजी गाॾी जे साम्हूं अचे थी, उन जे करे हुन ते फायर थिया। हाणे आज़म मेंगल बि निकिरंदो हिन जी ॻोल्हा में त हुन जे पोयां कंहिंजा हथ आहिनि। ऐं अॻिते ही ड्रामो जेको आहे तमामु हिकु बहितरीन नमूने सां वेंदो। आज़म मेंगल जेको आहे वॾेरो, पर आहे जेको सोशल वर्कर ऐं इन जी टीम आहे उहो तमामु ज़बरदस्त कमु कनि पिया ऐं नयूं इंट्रियूं थियूं आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त काज़ी लियाकत जेको हमेशह अव्हांखे मज़ाया करेक्टर में नज़र ईंदो हुयो, हाणे हिन वक़्तु जावेद अबड़ो जे पीउ जे करेक्टर में नज़र ई अचे थो। हिकु तमामु ज़बरदस्त हुन जे लाइ ही ड्रामो चैलेंज आहे, छो त काज़ी लियाकत हमेशह कॉमेडी कई आहे ऐं कॉमेडी सां गॾु अॼु जेको ही ड्रामो आहे उनमें सीरियस करेक्टर ऐं पीउ जे करेक्टर में अचे थो। ही हुन जे लाइ तमामु वॾो चैलेंज आहे, जंहिंजे करे हू उदास बि आहे। यार ही हिकिड़ो वॾो चैलेंज मूंखे ॾिनो वियो आहे, छो त हुन जे चहिरे में, हुन जे करेक्टर में हमेशह कॉमेडी रही आहे। अवां ज़हर ज़िंदगी में हुनखे ॾिठो, खजू जे पीउ जो करेक्टर करे रहियो हो, पर उनमें मज़ाया करेक्टर हुयो। ऐं हाणे वरी हू जावेद अबड़े जे पीउ जो करेक्टर करे रहियो आहे, तमामु ज़बरदस्त। हाणे ही झेड़ो आहे, हिन झेड़े जी सिचुएशन खे हुनखे कंट्रोल करिणो आहे, पंहिंजे पुटनि खे कंट्रोल करिणो आहे, पंहिंजे भाइटनि खे कंट्रोल करिणो आहे। अहिड़े क़िस्म जो हिन जो करेक्टर आहे त ज़बरदस्त। हाणे जेका किस्त ईंदी हुन में जेके लाश खणिजी ईंदा उन ते ऐं आज़म मेंगल जेको आहे हुननि जी ॻोल्हा में निकिरंदो जेको हुन ते हमिलो थियो। ऐं ही झेड़े जी कड़ी जेका आहे वधी, होॾों वॾेरो जेको आहे उनखे बि ख़बर पइजी वई आहे त कंहिं क़त्ल कयो आहे, हुन साज़िश खे हू अयां कंदो। ऐं दोस्तो फिल्म जल्लाद जेका जल्दी अचण वारी आहे, तमामु हिकु ज़बरदस्त फिल्म आहे ऐं उनजो डायरेक्टर राइटर मां पाण आहियां ऐं मां हिकु तमामु ज़बरदस्त करेक्टर में अचां पियो फिल्म जल्लाद में। ऐं तमामु बहितरीन मुंहिंजा न्यू टैलेंट हिन फिल्म में आहिनि। अवां ॾिसंदव हिन फिल्म जी जेका कहाणी आहे, हिन फिल्म जा जेके करेक्टर आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि। काज़ी अयाज़ जी जेका जल्लाद जो करेक्टर आहे उहो तमामु हाई लेवल जो आहे। उनखां पोइ वॾेरे बहराम ख़ान ऐं बहादुर ख़ान जो करेक्टर बि अव्हांखे ज़बरदस्त लॻंदो। ऐं सहाफ़ी सोशल वर्कर हिकु तमामु बहितरीन कहाणी आहे। जीअं
असांजे माहौल जी ही अक्कासी करे पियो। त हिन ते पंहिंजे अलीअ सन चढ़ ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।